ये पंज शब्द 24 अष्टपदी में असांजा सतगुरु बाबा भगत राम साहिब जन ये पंज शब्द कढी करे इन्हनि जो कीर्तन करायो, सभिनि खे प्रचार करायो। 15 मिनट अधु घंटो सुमरन कराए उन्हनि अलाए घणनि जा दुख दूर कया। हाणे भी माण्हुनि जा दुख दूर थींदा आहिनि जेके अधु घंटो 15 मिनट सुमरन करे ॿारनि खे पीआरनि, जल पीआरनि, पाण पीअनि, उन्हनि जा दुख दूर करण जे लाइ विशेष भगवान जा पंज नाला आहिनि। गोपाल यानी गायन जो पालण वारो, दामोदर यानी पेट ते जंहिंजी रस्सी ॿधी यशोदा मैया, दामोदर नालो पइजियो। दीन दयाल दीननि ते दया करण वारो, जंहिंखे संसार में कोई न पुछे उनखे भी भगवान कृपा करण वारो। दुख भंजन दुखन जो नाश करण वारो। पूरन कृपाल यानी कृपा कभी अधूरी न करण वारो, पूरी पूरी कृपा करण वारो। गोपाल, दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपा।